चेहड़ियों जानू तेहड़ा मुड़स पापा बुधाए छा थो चवी गोडबदी कल जको न उपते सुपते भंग पीती उन ही मकान ता मवाली पकड़े थाने ते विहार आयो हां उन्हें कहा सच्ची तो कराया ते उपते सुपते की भंग पीती तो वारो कर देर न कर बिनी मोवालन के ढेर कर मथाऊ चढ़ियो पुछी ने तो उपते सुपते के भंग के प्यारिया ठीक है पर बर प्यारी दाओ ने बर प्या छा कंदे रे हां सरोटा अरे इन दौर में तो 100 रुपए जा घट वठई कोन तो गोडबदी पो बुधो बई भाई हिया कयो मुखे 200 रुपया करे दियो अरे सिपाही सरोटा भला जो गिराक कोन फासायो त या मथो चढ़ी अजो को डी एड़ो दुखियो गुजरिया ता मा छा बुधाया ज़ाल सही फरमाश कया त देसी कुकुड़ वठिया त पचाई खावा हां सिपाही सरोटा त रेवती तो गोठजी घिटन में जूता का सही दो आ या ज़ाल तो के बुठड़ो कराईंदई अज वनी चवीस चोदाटी कोशिश के पर काथो रुपयो न मिलियो बचर सजा भरेल सिगरेट तो के मां दिया तो वजी झुनिया के फुकड़ू हड़ाए ब असल खबर ही कोन पदस त नी आया राता चाचो आया मामो आ तू ही या को भाव फिरो ही थस भूल लेनो रे 100 रुपया त ही दियो वरी वन्या तो होटल दे यो सेठ कोने एड़ो डारो तो जास चवास ओनी तड़े हीरम साथ केमिकल ता मिलायो हां ठीक है वठ जान छदा अदा दे 100 दा वाह बात ही मच्छर जा नछाने और मैं मालिक के मथो चढ़ी भाई भला आयो भूल ले लो अल्लाह ताके खुश करे हलल वन्या थो हल पुलिस में छो यो मंगरार छो न थियो आइए ती अल्लाह नो कसम साहब असा के मारियो बथन केलियो बथन साहब हे दिसो न असा साई हालत कई थन बाबा तहा के के मारियो आ ई ता जी हालत के कया उन जे कांद पे जो बत उबतो ही सुबतो खाइया ए बुधो उन ही दे के जाते हैं ज़ारा तवा नूर अली भूर लगा वता ए बाकी रही गाल उन जी जिन तवा के कांद पे जी देग जो ऑर्डर नु ए देग तो न पोती कान का आई तडे दे के मानू वेठा ने उन सा हालत कई थी आई बदले में उन तवा के बेइज्जतो कयो हिसाब थियो बराबर हां ता हलो हलो अल्लाह ने सोचा क्या ताई खबर काने त मन सिपाही सरोटो माय ढल सा मेरा दिस माई बिसरी देवे बिसा जान तुझे भावरन कया है ना सा संभाल वो बच्ची दी तो सा माट करे में हूं कोन गती दिस नूरल मां चवा थी तो तू भली सच गलाए पर मुझे मासूम भाईरन ते कुछ तू बात रख छा चाहिए उबतो है सुबतो मासूम अरे जेकरे मासूम है तो को असा उनन के पंजू भेणू छोटी तो गोडबदी वो तो जवान है न पर तबियत अकुल जा तो मासूम है न थोड़ो ख्याल रख गानो ख्याल रखियो थमान मुजा देरी वा भगुरा उजनी जागा को बर्दाश्त कोन थी गोडबदी अदा तू जी गाल भी सही आ पर तहां बई भार जको असा जे मथा दबदबो कंदा आयो यो सही आ हां यो सही आ ता सिद्धि आंगुर सा समझण वारियो ना आयो तवा के टेड़ो कबो तने माथ में हुंदो अदारो को टेड़े हुजण जी गाल ना है सिद्धे हुजण ते ब ता असा सा घणो कुछ कंदा आयो भलाणे तहा बई यो तमाशो छो थु वठायो इहो सोचो तो उबते सुबत के भंग के प्यारी आ गोडबदी अदा मुके शक न पर पक्का त असा जे भेणी वन भंग पाण पीती तई हां बरी भी मुझे भारन जे मथा इल्जाम तो डिठो मां मांधाणी आया मांधाणी जेकरे फेरो खादुम न त मुल्क लस्सी दिसंदे लस्सी मां बि हाजाणी आया हाजाणी जे होड ते चढ़ियस न त ता बिनन जी लोड लही वेंदी अरे बस क्यों मंगणार जी तूतरी वांगुर पयू थी वजो वदा असा के इनन जे तूतरिन जी हवा कढड़ी पवंदी गोडबदी हां ता बिनन के बियो कम केड़ो आसानी हवा कढण को सवा अरे यो बुरबुर छेड़ा जंग मचा वारी गाल छडियो हर भरू हथो हले आवीदासी पजे भावरो टिकण कयो हां या तो उनके के धड़ सालायो या असा दी जान छड़लायो तहां जी जान तने छुटदी जरे असा मा हथ कढंदो हां को लागी तो इयो कम कयो न पंजी भेंडरन के भी आजाद कयो आई असा जी भी जान छडियो त असा भी वनी पंजा बिया मुर्स कयो हां चले छाती
अहिड़ी मुकानी मथे में खॾो करे छॾींदोसि आहे। उथो उथो हाणे वञी घर जो कमकार कयो। उथो खणो पहले मानो सबूत है निकलो। हाँ खदो बेड़ो थी तो जो मथे में झिरकियूं मचा के तो आया से सट माण्हू पयो थी पट। बाबा या गुजारत ॾिनी ते या ॻाल्हि तो करे। मूं त ॻाल्हि कई आहे जेकॾहिं तूं गुझार तो समझी त पोइ भञी ॾेखार। आया से हिकिड़ी सट हमरा अची वियो पट। बाबा तूं अरे अरे ओ घड़ियाल जा सेल मूंखे कहिड़ी सट आई आहे जो मां पट पवंदुसि। अलाए अबा हवा सा जो हिरियो हुई वरी वाचूरे वर खया दरी पोया पैर कई। न न ईअं न आहे इता बि बची। जे इता बि बची त पोइ सिधी गुजारत हाजी लकुन जे गीचीअ में थी पाए। चढ़ी चल भगाईसी हाजी लकुन जी जे चेल भगे तो पोइ हिन खां पोइ ॿी ख़ुशी मिलंदी। ईअं सम्झ चेल भॼी पियसि। हेतिरी सातिरी मिल्कियत ऐं ज़मीन जा कागज़ अलाए किथे न भागे वञी पूरिया आहिनि। उहे विसिरी विया अथसि। हाणे ज़हर ॾिनल कुते वांगुरु हेॾे होॾे पियो निहारे। बाबा हाजी लकुन जेल में जमाला पियो थो ॻाए तोखे की ख़बर पई त मोगो थी पियो आहे। अरे केबिन जा ताला हाजी लकुन मिल्कियत विञाए मोगो थी पियो आहे तॾहिं त पुलिस पकड़ियसि न त उहो सोलो हथ अची वञा। खबरदार मता भगायो। मुंहिंजो नालो आहे सिपाही सरोटो। मां अहिड़ो ॾींदोसां मरोटो जो असल माई विसरी ईंदव। सिपाही सरोटा असांजो ॾोहो तव्हांजो ॾोहो इहो आहे त तव्हां ठगनि जो पीउ हाजी लकुन जा ख़ासि चिमचा आहियो ऐं चिमचे जो कमु आहे देगिड़ीअ में दंगल करणु। असां चमचा ज़रूर आहियूं पर उहे चमचा आहियूं बोरची खाने में शोशाला टंगियल हूंदा आहिनि। कंहिंजी बि देगिरी में न आहिनि वेंदा। तूं त बसि कर ॾूहे जा कन। अरे हथ कयो हिते को मां हजामत करण आयो छा। मथे मथे मथे। अरे तव्हां मूं चयो मथे कयो। तो जो हाणे चयो मथे मथे हेठि हेठि कयो हेठि कयो। मथे मथे मतलब त जेल में मुंहिंजा पटे भाई संती खोड़ वेठा आहिनि। जेल जे हिकु सिपाहीअ खे तव्हांजे वॾे हाजी लकुन न्यापो ॾिनो आहे। न्यापो छा चयो हाजी लकुन? चए पियो त हाजी खान अर्ज़ु कयो आहे त शमन खान उर्फ़ शमू ऐं अलर खान उर्फ़ अलू जल्दी जेतिरो थी सघे मूंसां जेल में मुलाक़ात करे वञनि। मुझे तकड़ी तकड़ी ज़मानत कराइने न त जेल जा बेगुनाह मच्छर न मुंहिंजो रब्त पी 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 तड़पी तड़पी मरी वेंदा। सिपाही सरोटा तूं परेशान न थी कयूंसि था बंदोबस्त। बाबा तकर न कर मच्छर कुझु मरनि ऐं कुझु कंहिंजी सुख जो साह करनि। सिपाही सरोटा असां ॿई पीउ पुट मथो मथे ते रखी सोचियो पोइ तोखे ॿुधायूं था हाजी लकुन ज़मानत कराईंदासीं। मतलब कॾहिं केॾी महिल कहिड़ो वक़्तु इहो सोचण में टाइम लॻंदो पर ॿुधो मूं में टाइम कोन्हे को। तो ॾिसा जो टाइम न आहे। मां पटे भाई एकड़ो ॾिया पोइ ॾिया हाजी लकुन जी कॾहिं ज़मानत कराईंदा। इहो ई त सोचणो आहे न। अरे छोरा हलू। जी बाबा शाम जो सिपाही सरोटे खे पंहिंजी भूरी में जो 2 किलो खीर ॾेई अचांसीं त मिश्री मिलाए रात जो पीए। हाज़िर बाबा। हा हा जेकॾहिं खीर पीआरियो था त हाणे तव्हांखे सोचण जो पूरो हफ़्तो आहे ही सरोट जे तरफ़ां। ऐं जीअं वरी वधी कयो मां तव्हांखे तंग कोन कंदुसि। सिपाही सरोटा बसि तूं थोरो सब्र कर। बसि हा हा आउं वञा थो। छोरा पाणी त पिया। हा सॼो ॼाणे कमु ई नथो करे निभागा। जी अदा नूरल छा थो सम्झ ज़ोर त लाइणो ना ज़ोर किथे लॻंदुसि। इन जे ज़ोर में को ज़ोर ई कोन अथई। अरे इहा वरी कहिड़ी ॻाल्हि थो करे भला जेकॾहिं इहो हाजी निभागो माल हलाईंदो त ज़ोर त ज़रूरु लॻाईंदो न कोन वधी। माल हलाईंदो होदा हे कंहिंजी तो ॻाल्हि करी तूं? अरे ता तूं त अलाए किथे पियो थो घोड़ा डोड़ाई। मां नी लूसी हाजी लकुन जी पियो थो ॻाल्हि कयां ॿियो कंहिंजी ॻाल्हि कंदुसि कोन वधी। हाजी लकुन जी? हा हा तूं वरी कंहिंजी पियो सम्झी? अदा मूं सम्झो साम्हूं शाह वारी बनी जेको ट्रैक्टर पियो थो हले न तूं उन जी पियो थो ॻाल्हि करी हला जा। न दा शाह वारी बनी सां मुंहिंजो छा वञे। इहो लकुन निभागो जेल में पियो आहे असांजे नाम खां चिरक भरींदो हूंदो कोन वधी। ऐं वरी जेकॾहिं इहो निभागो आज़ादु थियो न त साॻी खोचराए बि असां सां शुरू अची कंदो। पुराणी देग जी खुरड़ में इहो लानती मथां घटि सम्झीसि। अदा खोसा सा कंदो त खला खाईंदो हुनखे ख़बर आहे त नूरल भूरल खिटू आहिनि खिटू खिड़ वांगुरु कर कंदा मथां चढ़ी। हा सोलो वठु त सभु कोन ॾींदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि अथई अदा
उन्हें भागो जगह गोठ में ना आए तो सफा सुकून माथ लगी पई आसु ऐसे करे वरी आजाद थी आयो ने भागो यो त अचण साई अची गोठ में यो ममण मचाईंदो मासी मनोल जो पुत्र अदा पर हाणे जी ज़मानत खणदो केर अला खंड वारा छोल खणदा जे शमो यालू ओले जे जो सगी पुपी आयो पोटाल हियर तई मथे में भावाटी लगी पई जम तई की जमानत करायो से सुअर मोड़ता दादा उहे त खुशिन त यो आजी लकड़ो वाड़ियल चंगो आ भली 6-7 साल अंदर पियो जे कुटे वांगुर नासू पियो ने केर छडाए सी ना ओ छोरा एडा सियाणा न पी पुट जो खीर खपाइन था बाबा मालू कमाइन था वडो कुछ तई आ या गाल आहे या गाल तुजी मुनी दिमाग में ठका वनी थी पर दिस जाए दा सुबाने या बेनी इयो निभागो सट को जरूर दीदी दीदी बमोर के बाय शैतान जी नानिया मोड़ दो कोन बाय उनी तो दसा जा बैठायूं इन लकुण दे पानी आने जे लाए अचण दिस भली ते भली सब नवा सा थियो मता असा जी कंधार पई ते कट्टू चढ़ी वी जे त रंग त लायूं न मथो चढ़ी वो बा हाजी वाली जगह आराम पई थई ना हाने सपा हैंग थी वयो थई हैंग एक बारी किए कोन थी सदा चाइना जी तो मिशन पियल थस पर अचण देनी शैतान जी पुछड़ी एड़ो तो कयास पुछड़ो गोरबधी जो देहन के दसनी हां सब मथो चढ़ी आ सुनल जा सिंगार बहबा दिल के वरन था ओ दिल के वरन था दादा ठहन था बजाइस न छाव जैस न पीथस न पूथस बाय जैस आए तो बोझेड़ो दरी बजाइस पचीला ने भागो केला अभी बुद्धि का दीजा छाई बुआ इधर कर दुस्केरा बुआ तू तो मर्द मानू थी फातो आई वनी पान मुडे ना दिसकेरा दरवाजे ते एतनो कब बकोले थो पुजई बेबे तेरी सी एकरो मिट दिस पट करे छन्यो के आई सत को वन्या मा सत को वन्या पजी बिजली आई तारा ता आई किए भूलजी पई वयो आई वाचोड़ी वाह जी पकी थी भई अचन वण त छडे नी पर फोन ते भी हेलो न हाय ए बिजली मु सब कुछ छडे दिनवा बस आने घर संभालणो आ ए पंजी ज़ाल हरिया के संभालणो आ दे मो मेला मलाखरा न कनी बाकी घर चा आऊं ते हल देछ अचो कम कार खुटान छा यदि हाने मा हके लाल जी रोजी कंदम पंजे बच्चन के हके लाल जा पैसा खराइंदम दी न न शबनम भी इए जवाब दे मोटा छड्यो वो तो नी मर्जी आ मेला करी जा छडी पर वा गाल हली गुरु के समझाए वनी दिसा मोए के मता खदला गन वठी न वजनस छो त हिन तरह में ट्रेन नंढा मेला लगा थई आई हा खदड़ा खुटी पियन गुरु चवा वातुरे के कीम कर वठी अचो आई तमा हलो मा शाम जो ची गुरु सा मिला थी पाणे इने भाजी गाल के समझन जो कयो न वञो हिता टरो मा शाम जो चा थी न गुरु सा मिलण गुरु असांजी बेइज्जती कंदो तोखे त असां गॾी वठी वेंदासीं आई मां एकदम समझो छो कोन थियो आई घोड़ा रे आई छजो छजो आई बारे आई वही पासे भी वही आई खंबला दीदी भजी दी भागी हाथ काट छड़ो मने मुर्स के छड़ो माई लटू ना पेट जी वेंदी फकीरन जे हथा हुआ वरी केड़ी मेलन में बैठी है जो तहां जी पिट्टू लगंदियो वो मेल किरी पवंदा माथी चवा छड़ो मुझे मुर्स के माया मुसीबत छडेस बिजली इंजो फैसलो गुरु खां कराइंदासीं हां हां हलो हलो फैसलो तो ता का खुदा वठंदो चंगा भला मर्द मानू करे तहां के मोकलो तस तवा इते असली खदरन जे हकन ते धाणे बैठायो हां हां जने असां जो पिटू लगंदी न पो खबर पवंदी त असली आयूं नकली आयूं बियो त लागी तो ता के सेट को दिया जहरी जालू तेहड़ा मुरसे जहरी जालू आई भागी बहनी ने गरीब है गरीब किड़ा मिस्कीन बेचारा प्यात समा बेतरी सा अतुक तावे से दूधी क्या भाई मोल खतरा हलवा जालिम ही चोपली मारी ने हलंग
जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स। खबर पइजी वई आहे त उबते सुबते के भंग कंहिं प्यारी आहे। पुछो थियूं या ॿुधायो थियूं असांखे? ॿुधायूं ॿुधाए न त कंहिं भंग प्यारी अथनि गुरबती? के वरी के पाण वञी मकान ते भंग पी आया आहिनि। हाँ सुठो तो ज्यादा करे आयो असांखे ख़बर कोन हुई। हाणे त ख़बर पयव न तव्हांखे। अदा बुरल जी अदा नूरल है असां वरी ज़ालुनि खे मिड़ी शापसड़ी हो चई। छाजी शाबाश बा कॾहिं बि का नई ख़बर कोन ॿुधायो, सदा ई अची असांखे पुराणी अख़बार पढ़ी ॿुधाईंदी हुन। पुराणी हाँ तव्हांखे ख़बर पइजी वई त उबते सुबते पाण वञी मकान ते भंग पीती हुई। हाओ हाओ 57 कलाक पहिरियां असांखे इहा ख़बर पई हुई त उबते सुबते इहा डांगी पंहिंजे हथनि सां पाण मोते मली आहे गुरबती। असां त इन करे पुछंदा आहियूं त मता को मसलो ॿियो हुजे ऐं जेका असांखे ख़बर आहे उहा ग़लति हुजे। जेकॾहिं हाणे कंहिं ॻाल्हि जी असांखे ख़बर पई न त पहिरियों हिननि खां पुछंदासीं त तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे, पोइ असां हिननि सां ॻाल्हि कंदियूंसीं। हा ईअं सही आहे, न त हर दफ़े असांखे ईअं ई पिया लॼी कंदा। लॼी थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कहिड़ो असां विच बाज़ार में बि तव्हांजी कची कई आहे, पंहिंजे ई घर में वेठा आहियूं गुरबती। ज़ाल मुड़ुस आहियो, उहो भई ज़ाल मुड़ुस जे विच में कहिड़ी ॻाल्हि ॻुझी हूंदी आहे? ॻाल्हि हुजे या न हुजे पर असांजी बि का हैसियत आहे। मां बि मांधाणी आहियां, मांधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि न त मुल्क लसी ॾिसंदव, लसी। मां बि हाजाणी आहियां, हाजाणी। जो होॾे ते चढ़ियसि न त सभिनि जी लोॾ लाहे छॾींदसि। बेशक 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 मां हाजाणी बेशक। अदा ये मांधाणी में पंहिंजो मिसाल पाण सही हेड़ी मांधाणी आहे फेरा थी खाई। तकड़े तकड़े वञो, वञी चांहि तूं ठाहे अचो, मथे में ॾाढो सूर आहे। उथ जल्दी कयो, हलो जान छॾायो, कड़क चांहि प्यार जो। कड़क कड़क चांहि हुजे, कड़क मथे मां धुआं निकिरनि, सूर रहे मथे जो। हलो हलो हिकिड़ी जी होड़ ख़तम न थी थिए, ॿी वरी चए थी त फेरो खाधुमि न त मुल्क लस्सी हूंदो, लस्सी। लस्सी हूंदो जो असां किस्तम जूं गोॾूं ॿधो ॾिस न बिगड़ियूं गाॾियूं। असांखे इंसाफ ॾियो, असांखे ज़ुल्म कयो न माई। तरसो 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 कहिड़ो मूंखे तव्हां धंधे सां लॻाए छॾियो आहे। ऐं मुंहिंजो नालो आहे सिपाही सरोटो, ऐं मां अंदर जो न आहियां खोटो। साहब मां बिजली आहियां। अल्लाह ऐं मूंखे संभू चवंदा आहिनि। साहब हिनजो नालो बिजली ऐं मां तारा। उहे तारा जेके असां त्योहारनि खे ॾींहं जो ॾेखारींदा आहियूं। साहब तूं बि भोगन जा भितर तो हाणी। मां आहियां ई सिरोटो जंहिं मां पथर निकिरंदा आहिनि, भितर निकिरंदा आहिनि, जंहिंखे कंक्रीट बि चइबो आहे। तारा हिते असांजी का बि फरियाद कोन थींदी। हाल त थाणे ते थियूं हलियूं। माण्हू या मेयूं थाणे खे ठूलाणी हलंदी आहे। वरी बि ॾिस न मज़ाक जा मुतरका थो हणी। तव्हां आई हुई माशाल्लाह ऐं मज़ाक ठहियल त मां छा कयां। हींअर जो हींअर एक्शन जो रिएक्शन ज़रूर थींदो। अच्छा त तव्हां सां वाचूड़ जी ज़ाल हवा विड़ी आहे। असां हाणे हलंदासीं पहिरीं अस्पताल, उते तव्हांखे डॉक्टर चेक कंदो त धक किथे किथे लॻानि, पोइ तव्हांजो केस थींदो मज़बूत, ऐं पोइ हवा सां गॾु वाचूड़ो बि लॉलीपॉप खाईंदो। तव्हां रुॻो मूंसां गॾु अचो 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 अचो। ऐं हबी तो खतरनि खे मारनि सुठो न आहे कयो। इजोरी से पुलिस थी अचे। मतलब त तू खुश आहीं, वो तो की गीले करे खणी वञना न ऐं मुजरा करे न, पोइ तू खुश हुजी आ। आई पुलिस हबी मूंखे बचा। असां उबतो ऐं सुबतो उबते सुबते आ रहा न। ऐं वादा उबता सुबता दर खुलियल आहे, हलिया अचो। अदा
ॿियो ॿाहिरूं हाल अहवाल अधी ॿाहिरि कमु ख़राब लॻो पियो अथई। कीअं भला? इहे ॿई खदड़ा जिनखे तो सोटियूं आयूं न सिपाही सरोट जे हथ अची विया अथई। पोइ वरी छा? सिपाही वठी विया उन्हनि खे अस्पताल, उनजी रिपोर्ट कर, पोइ थाणे ते वठी ईंदो न। तोते केस दाख़िल थींदी, पक्को केस। अधा थाणे ते वेंदा त पुलिस हिते ईंदी? सिधी ॻाल्हि आहे, ईअं ई थींदो। पर उन्हनि खदड़नि ते असांजो केस ठहे थो। उन्हनि ॿिन्हिनि मुंहिंजे मुड़ुस खे अगवा करण जी कोशिश कई। इहा ॻाल्हि आहे? हाँ अदा सही थी चवे, हुननि मूंसां ज़बरदस्ती पे कई। ठीकु आहे, भला जेकॾहिं हू अस्पताल विया आहिनि, जेसीं थाणे ते पहुचनि तेसीं असां अॻु में हुननि ते केस दाख़िल था करायूं। हा दा, इहे बि थींदो आहे छा? पोइ हलो टकर न कयो न, थी सघे सिपाही सरोटे फोन ते थाणे ते ॿुधाए छॾियो हुजे। असां इहा ॻाल्हि सोट आहे न नूरल ऐं बुरल, उन्हनि खे ॿुधायूं था, को न को हल कढी वठंदा। हा यार, इहा ॻाल्हि त भली कई अथई। हा पोइ देरि न कयो, तव्हां टई वञी करे अदा नूरल ऐं बुरल खे ॿुधायो, मां अंदरां कुंडी ॾेई थी छॾियां। हा अदा, पर ईअं न थिए जो असां निकिरूं ऐं पुलिस अची ठका हिते करे, तंहिंकरे मूंखे खट जे थाली करणो सची। कहिड़े दौर में तो रे वाचूड़ा, अता वारी पुलिस एतिरी भली हुजे न त हिते ॾोह बि न थियनि। हाणे हलो था ॾऊं। हू छाजे लाल चरियो थियो ई छा? तूं बाबा हिते हुजो, असां ॿई वञूं त पंहिंजे सोटनि खे वञी इहा टोवरी ॻाल्हि सरबस्ती ॿुधायूं था। ठीकु आहे, हलियो। सिपाही सिरोटा एतिरा त असांखे धक ई कोन लॻाइनि जेतिरी तूं असांखे पटियूं ॿधायूं आहिनि। केस मज़बूत थींदो बाबा। फिलहाल असां ई मज़बूत थी आहियूं, असुल जी नकुल धकनि जी ख़बर ई कोन थी पए। हाँ न सूबेदार, हथ रख त किथे ऊ कयूं किथे आई कयूं। ॿुधो, जिथे न हथ लॻेव असुल न कजाओ। मूं सूबेदार साहब सां ॻाल्हायो आहे, वाचूड़े वारी ज़ाल हवा ते इरादे क़त्ल जो केस लॻंदो। सोटे सां भला कंहिं क़त्ल कयो? ॿुध, ए ज़िंदगी किथे गुज़ारी अथई? ॿेर जी खखड़ीअ सां माण्हू मरियो थो पए। तव्हांखे त हेॾी सारी असुल सौंटी लॻी आहे। मतलब त असांजो केस मज़बूत आहे न? सफ़ा सीमेंट जी टिकीअ वांगुरु कमु हूंदो। तव्हां रुॻो पंहिंजा खीसा खोले रखिजाओ। इहा हवा ऐं इहो वाचूड़ो अंदरि हूंदा, अचो मूंसां गॾु। न न, इहे कीअं थींदो जो हवा खे पुलिस ईअं खणी वेंदी? तव्हां खुटको ई न कयो, असां कम खे खपे था वठूं ॿई भाइर गोरबदी। पोइ हलो न अदा, ईअं न थिए जो हवा खे पुलिस ईअं खणी वञे जीअं स्कूल जे ॿारनि खे टंगो टाली करे खणी वेंदा आहिनि, सॼे ॻोठ में सर्कस कराइनि। हल अड़े हेॾे अकुल जा अकाबर, पहिरियां ॻाल्हि खे सम्झो। हवा खे गिरफ़्तार करण जे लाइ माइन वारी पुलिस जी ज़रूरत पवंदी, जेका असांजे ॻोठ में आई कान। असांजे ॻोठ में इहे टे खदड़ा आहिनि बसि। हाणे ॿुधायो, पोइ हवा खे पुलिस कीअं गिरफ़्तार कंदी? रहंदो फिल्म पोयनि गिचीअ में। अदा भेणी वा केस त सिधो तो खदड़ियल ते पियो ठहे न, जेके वाचूड़े कचोरीअ अॻुवा करे पिया वञनि, पोइ छो पिया कनि? हा हा, इहा ॻाल्हि बि न गिचीअ में आहे। बसि हलो, देरि न कयो गुरबदी। अरे तव्हां काॾे? तव्हां हिते बीहो, एॾो को ज़मीन जो कमाई हो तव्हां पूरो कंदव न। अधो ऐं मां वेंदासीं वाचूड़े जे घर, सॼो हाल अहवाल वठी पोइ था कम खे ॾिसूं गुरबदी। त पोइ असां गॾिजी हलंदासीं न। हा साईं, तव्हां गॾिजी हलंदो, तूं घर ॾारे में थधो। मात करे ते ॿियो ॿ ॾींहं जो कमु कयो, असां मोटी ईंदासीं शाम ताईं। शाम ताईं? हा, टाइम लॻंदो, छो त मसइलो वॾो आहे। हा, पर असां तव्हांखे जेको हिते छॾे था वञूं न, हिते बि कमु तमामु वॾो आहे। इहो तव्हांखे करिणो आहे न गुरबदी। हली आदा, हलो हलो, खणो कोंडरू, हलो वॾो कमु आहे। अदा सुबता जी अदा बता, हे त ॻाल्हि गिच में पची वई। हा त मां त चवां थो, हाणे हिते जेको कमु चई विया अथई न, उहो बि कमु कोडर जो अथई। हलो रे, चवंदा आहिनि चङाईअ जा चार गणे, हाणे से चार पादर लॻे थो असांखे पादर लॻी आहे। हाणे हली कमु हिननि जो कयूं, न त वरी मोटे ते इहे ॿ मोचड़ा हणंदा। सही अदा, तूं कोडर वारो कमु कर, मां वरी पोइ तुंहिंजे लाइ पाणी भरे ईंदुमि, तोखे पीआईंदुमि, थकी पवंदे न। अच सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।